आयो जिते जेके मासूम 4 ॿार सड़ी ज़ख्मी थिया हुआ उते फर्स्ट एड जे लाइ जेको आहे हिन BHU सॻियूं में उन्हनि खे आंदो वियो, जिते हो मासूम ॿारनि खे जेकी फर्स्ट एड ॾिनी पई वञे, जेके फुटेजिस में क्लियर नज़र था अचनि त हिकिड़ी लोही जेको आहे कुर्सियूं ठहियल आहिनि गॾियल कंबाइन, उन्हनि ते उन्हनि खे फर्स्ट एड ॾिनी पई वञे ऐं जेको आहे 80 खां 90% ॿारनि जो जिस्म सड़ी वियो। छा हू एतिरी अज़ियत बर्दाश्त करे पिया सघनि? हिते छो कोन इहे सहूलियतूं प्रोवाइड थियल आहिनि? न बेड आहे न वरी जेको आहे हिते इमरजेंसीअ जे लाइ एम्बुलेंस आहे। इहे सर ऐं 3 डिस्ट्रिक्टूं हिन सां मिलनि थियूं, वॾे में वॾी UC आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त मूंखे अदालत ते ॾाढो दिली सदमो पहुतो आहे। जीअं ख़बर पई 4 जानियूं सॼो ॿारनि जूं मासूम जानियूं ज़ाया थियूं आहिनि ऐं मूंखे इहा ख़बर पई त डॉक्टर साहब ऐं अमले असांजे पंहिंजे हथल कान जेके सहूलियतुनि जे घटि हुजण जे बावजूदि तमामु घणी कोशिशि कई आहे, पर जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे त BHU प्लस आहे, हिते एडमिशन जी जेका सहूलियत न हूंदी आहे। बाक़ी मेडिसन्स हुयूं, डॉक्टर्स हुया ऐं एम्बुलेंस घुराए वरिती वई ऐं हाणे असां इहो सोचियो आहे त एम्बुलेंस असां हिते तव्हांखे ॿी प्रोवाइड कयूं, न त घटि में घटि समीअ वारी तव्हांखे हिते जेको असां घुराए ॾियूं त जीअं इहो मसइलो हल थी वञे। ऐं ॿिया मसइला बि मूंखे कुझु ॿुधाया विया। इन सां गॾु बाउंड्रीअ जो मसइलो आहे, उहा बाउंड्री बि असां तव्हांखे मथे कराए ॾींदासीं, एम्बुलेंस बि ॾींदासीं ऐं ॿिए डॉक्टर जी बि असां कोशिशि सर कंदा। RHC जेको आहे उहो मंज़ूर थियल आहे, लेटर निकितल आहे, इन ॻाल्हि में केतिरी? जॾहिं मां THO मां हिते आयुसि, मां पाण फिज़िबिलिटी रिपोर्ट ॾेई ऐं फेवर में ॾिनो त हेॾां प्लाट बि पियो आहे, हिनखे RHC कयो वञे। इंशाल्लाह उहो प्रोसेस में कमु आहे ऐं थी वेंदी। असां एम्बुलेंस बि अची वेंदी तव्हांजी बिहाफ ऑफ DC खेरपट सफीला साहब अबड़े जे थ्रू ऐं PP साहब बि आहे। सर इहा टेम्पररी हूंदी या परमानेंट? परमानेंट तव्हांखे मिलंदी हिते। नन परमानेंट तव्हांखे मिलंदी, असांखे राज़ी रखण जे लाइ हिन मसइले तां ध्यानु हटाइण जे लाइ कुझु बि न। एम्बुलेंस ॾेई ऐं वरी उहा तव्हां मुंहिंजी हाणे डिस्कस थी बि आहे, 10 मिंट अॻे परमानेंट तव्हांखे मिलंदी इंशाल्लाह। मां मीडिया वारनि खे ख़राज तहसीम थो पेश कयां। जेको हीउ ॾुखाईंदड़ वाक़ियो हिकिड़े घर जा 4 भाती जेको आहे सो शहीद थी चुका आहिनि, जंहिं हिनमहिल वाइदो कयो आहे त एम्बुलेंस तव्हांखे सॻियूं खे ॾिनी थी वञे ऐं उन सां गॾोगॾु 3 बेड कलाक अंदरि अरेंज कया था वञनि ऐं उन सां गॾोगॾु तुंहिंजी जेको जाइज़ मुतालबा आहिनि 4 दीवारी ॾिनी थी वञे ऐं डॉक्टर जुमन तव्हांखे ॾिनो थो वञे ऐं मां